ओम शांति। नाने बाबा की याद करने से महात्मा सुखदेव के विषय में निराकार रूप में बाबा की याद करो। मन में कोई भी गाल जो बाबा को बताया शुरू अजय मुख्य बाबा माझे तन द्वारा सुनता थे मीठे बार बाबा सुनता कभी भी पांजी केड़े भी कम में जीवन में हिम्मत न छड़नी जीवन में अच्छा की कभी भी कहीं गाल में सुनती हिम्मत न खत्म थे। कई बार कुछ करता कम करना ॿियनि खे ॾिसंदा आहियूं भी हिननि भी अहिड़ो कमु कयो हिननि जो सक्सेस न त ॿियनि जी उन्हनि जी अलाए छा कमज़ोरी हूंदी अलाए छो ॻाल्हि न ठही। त जॾहिं असां शुरू कयो असांजो इंट्रस्ट असांखे शुरू कंदे समय असां एॾो महिनत कई त विच में अगरि कंहिंजे बारे में पतो लॻियो भई हुन बि ईअं कई लेकिन हुनजो सक्सेस न थिए त माण्हू दिल शिकस्त थी वेंदा आहिनि हिम्मत हारदा आहिनि सोचदा आहिनि पतो न असांजो बि हीअं न थी। अहिड़ो संकल्प असांखे कॾहिं बि न करणो छोकी हर हिक जी आत्मा जा पंहिंजो कर्म हर हिक आत्मा जा पंहिंजा हिसाब किताब आहिनि पंहिंजो भाग्य आहे। ॾाढा ईअं हूंदा आहिनि की भई कंहिंजो थी वियो कंहिंजो न रहियो कंहिं जास्ती महिनत कई लेकिन थियो न ऐं कंहिंजे घटि महिनत में कमु पूरो थी वियो हिनजी किस्मत सुठी आहे। त असांखे देखा देखी न करणी आहे हा भई इहो सिखणो आहे भई इहो कमु ईअं थींदो आहे दुनिया में कमाइण जो साधन जीअण जे साधन जे लाइ जो बि माण्हू कर्म अॼुकल्ह अलॻि अलॻि निकिता आहिनि कोई बि प्रकार जो कमु नंढो न हूंदो आहे। असांजी बुद्धि में उहा कहिड़े कमु करण जी सम्झ वेहे थी भई कंहिंखे झाड़ू पोछे वारी खे चओ लटा धोए त चईंदी न मां लटा न धोई सघी त हुनजी बुद्धि में उहो ई झाड़ू पोछो कीअं कबो आहे उहो ई वेही सघंदो आहे। अॼु असां माण्हू त रीस कंदा आहिनि भई घर जो जेका घर में माण्हू रहंदा आहिनि असां घर जो कमु कंदा आहियूं घर में जीअं लेडीज़ जो रोटी पाणी ठाहींदी आहे उहो ॿियनि खे ॾिसंदी आहे की केॾो ॿाहिरि ऑफिस में हेॾी होॾी कमु था करनि हुनजी इच्छा थींदी मां बि करां लेकिन हिकु ॿ ॾींहं वेंदी करे न पाईंदी छोकी हर हिकु आत्मा जो पंहिंजो बुद्धि आहे पंहिंजो नेचर आहे। आत्मा में जेकी बुद्धि हूंदी आहे उहो बर्तन हूंदी आहे कोई बि कमु वॾो नंढो न आहे। अॼु माण्हू घर में रोटी बि थो ठाहे इहो बि त कमु आहे न घर जो ध्यानु थो रखे इहो बि कमु आहे। अॼु माण्हू ॿियनि खे ॾिसी इहो बि पढ़े थो इहो बि धंधो थो करे इहो बि ऑफिस थी वञे लेडीज़ खे रीस थींदी आहे न त अगरि कल्ह जो हली वञे ऐं हुते न करे पाए त छोकी आत्मा जो संस्कार बि हूंदा आहिनि आत्मा जी सम्झ बि हूंदी आहे कॾहिं रीस कॾहिं बि न करणी ऐं कॾहिं बि असांखे जीवन में हिम्मत बि न हारणी देखा देखी करे असांखे हीअं थी वई हीअं थी वई न मूंखे कहिड़ो कमु ठीक रीति ईंदो आहे मां कहिड़ो कमु ठीक रीति करे सघां। असांखे लाइफ में हमेशा सक्सेस थियणो असांखे लाइफ में हमेशा ख़ुशि रहणो असांखे लाइफ में हमेशा सभिनि सां मिली जुली करे रहणो मतलब टोटल असां हिते जीवन में पाठ वॼाइणा आहियूं असां आत्मा आहियूं पंहिंजो शरीर वठी करे पाठ वॼाइणा आहियूं त असांखे हिन सृष्टि ते पाठ वॼाईंदे समय सदा ख़ुशि रहणो कुझु बि कमु करो परेशान न थियो कंहिंसां बि असांखे परेशान न थियणो अगरि परेशानी हूंदी न आहे असांजी सोच जे कारण परेशानी थींदी
बाबा चए थो कोई परेशानी हूंदी न आहे। हाणे जंहिंजो जहिड़ो नेचर, असां चऊं नंढो ॿार नर्सरी में वॾा वॾा चैप्टर पढ़ी वञे, पढ़ी सघंदो आहे, त उहो ABCD सिखंदो न। ABCD सिखंदो, पोइ हुनखे जोड़ण सिखंदो, पोइ हुनखे हिकु लाइन पढ़णु सिखंदो, पोइ 2 लाइन 3 लाइन, तॾहिं त पूरो चैप्टर पढ़ी सघंदो न। हाणे कोई बि माण्हू अगरि कंहिं ॻाल्हि खे नथो सम्झे त मतिलबु हुनजी ओतिरी ई सम्झ आहे न। असांखे हुन सां हुन रीति ई हलणो। असां जीवन में जेको कमु करूं था दिलि सां करूं, ख़ुशी सां करूं, ऐं हिक ॿिए खे देखा देखी करे करे कमज़ोर न थियूं। कॾहिं थींदो न माण्हू ॾाढो सुठी रीति कोई कमु कंदो हूंदो, लेकिन फलाणे खे ॾिसंदो हुनजो कमु बिगड़ियो, उहो बि सोचदो अरे मां हेॾी महिनत तो करां तो काथे मुंहिंजो बि बिगड़ी त न वेंदो। पोइ हुनजो जेको उमंग उत्साह हूंदो आहे, जेको ख़ुशी हूंदी आहे वो कमु करण जी, वो धीरे धीरे कम थी वेंदी। बाबा सिंह जॾहिं बि कंहिं कम जे लाइ उमंग उत्साह अचे न अंदर कि हा चलो ईअं करूं था, सोचे सम्झी करे हुनजे बारे में अॻियां पुठियां सोचे करे वो कम हुन समय ई करे ॾे, देरी न कबी आहे। जे ताज़ा रोटी खाओ त हुनजी अलॻि ई ॻाल्हि हूंदी आहे, और रखी करे खाओ त थोरो सो अलॻि ई टेस्ट थी वेंदो। उहे असांखे कोई ॻाल्हि करणी आहे, कोई असांजे मन में संकल्प आहे असां ईअं करूं, त हुननि जे चुनी ॻाल्हियुनि खे सोचे करे हुन समय कि भई हाणे कंदासीं त छा थींदो, पहिरियों बि असां कयो हुयो त हुनजो परिणाम छा थियो, अॼु कंदासीं त छा अॻियां हुनजो परिणाम छा थींदो। भई कोई कमु हूंदो कि असां बारिश में न करे सघूं, लेकिन असांजो उमंग उत्साह अचे थो कि असां उहो करूं, असां करे ॾींदासीं त ख़राब थी वेंदो। प्रकारदर्शी स्थिति में स्थिति करे जो कम में असांखे उमंग उत्साह ईंदो न, ख़ुशी सुठा कम, बुरा कम करण में बि माण्हुनि खे लॻंदो आहे सुठा कम, त उहा करे ॾियणो। त बाबा चए थो कि हाणे अॼु बाबा शिक्षा थी चए कॾहिं बि असांखे जीवन में हिम्मत न हारणी आहे, दिल शिकस्त न थियणो आहे, हिक ॿिए खे ॾिसी करे पंहिंजे कम में जेको असांखे उमंग उत्साह हूंदो आहे हुनखे छॾो न, सदा उमंग उत्साह में रही करे कमु कंदा हलो। बाबा चए थो जे माण्हू खे उमंग उत्साह हूंदो आहे न, वो कंहिंजे बि प्रभाव में न ईंदो। अॼु अगरि माण्हू खे उमंग उत्साह हूंदो आहे कि असां रोज़ सुबुह जो अमृत वेलो उथूं, भॻवान खे यादि करो, त घर में कोई बि नथो उथे लेकिन उहो उथे थो, ऐं हुनजो संबंधी आदि सभु कोई बि नथो उथे, उहो उथे थो, त उहो हुननि जे प्रभाव आकर्षण में न ईंदो। कॾहिं कॾहिं थींदो आहे न घर में सभु सुम्ही पिया हुजनि ऐं असां उथी करे कोई कमु करूं, चईंदा अरे सभु सुम्ही पिया आहिनि, असां छो फालतू करूं, त असां बि सुम्ही था पऊं, त इहो थींदो आहे असां हुननि जे आकर्षण में अचे आलस्य अलबेलेपन। लेकिन बाबा चए थो कॾहिं बि कंहिंजे आकर्षण में न अचो, सदा जेके उमंग उत्साह हूंदो न उहो अची बि न सघे। जेके पढ़ण जो शौक़ु आहे घर में अगरि हुननि जा ॿिया भाउ भेण नथा पढ़नि, लेकिन हुनखे उमंग उत्साह आहे, कॾहिं बि कंहिंजो उमंग उत्साह के ॻाल्हि में असांखे घटि न कराइणो। के ॻाल्हि में अगरि कंहिंखे उमंग उत्साह आहे न, चाहे घर में माण्हू चईंदा आहिनि कोई ॿार या नूंहर या कंहिंखे बि माण्हू कंहिंखे कुझु ख़ुशी हूंदी आहे करण जी सुठी, असांखे हुनखे अॻियां वधाइणो आहे न, ईअं न ॾिसणो आहे हीअ छोरी आहे, हीअ छोरो आहे, हीअ नंढी आहे, वॾो आहे, हीअ नूंहं आहे। हा जेतिरी एज जे हिसाब सां असां ठीकु आहे हुनखे उहो सम्झायूं भई तुंहिंजी अञा एज कोन थी, तूं ईअं न करे सघंदी आहे, पर अगरि उहो करे सघंदी आहे त कॾहिं कॾहिं माण्हू चईंदा न हले इहे छा कंदी, असां ई न कयो तूं छा कंदो, त हुनखे बि ठप करे ॾींदे
ये त हुनजो गलो था घोट, ये भी पाप आहे। अॼु नंढी नूंहं कुझु करणु चाहींदी त चईंदा अॼु जी आई छा कंदी, त हुनजो उमंग उत्साह घटि कयो न, ख़तमु कयो, त इहो पाप ई कयो न। तव्हां त सम्झो भई असां सोचंदा आहियूं त कुझु बि चई सघंदा आहियूं, असां वॾा आहियूं या कहिड़े बि संबंध में त कुझु बि चई सघंदा आहियूं, लेकिन ईअं न, आत्मनि जो हिसाब। अॼु तव्हां हुनखे ख़तमु कयो, हुनजो उमंग उत्साह, कल्ह तव्हां सां बि ईअं थी सघंदो, तव्हांजी नूंहंरनि जी सां बि थी सघंदो। हर हिक जी पंहिंजी पंहिंजी लाइफ आहे न। शादी करण खां पोइ हस्बैंड ऐं वाइफ ॿार ख़ुशि त हुनमें ॾेराणियूं वेराणियूं ननंदियूं ससु उहो छो इंटरफेयर करे, जॾहिं हुनजो हस्बैंड राज़ी आहे त ॿियो छो इंटरफेयर करे। भई ख़ुशि रहनि, ठीकु आहे, हुन उहो चए थो उहो चए थो त बसि असां राय सलाह ॾेई सघंदा आहियो, पर असांखे कॾहिं बि कंहिंखे ईअं न चइणो खपे हीअ त नंढी आहे छा कंदी आहे, ईअं छा, सभु अहंकार थींदो, हे सभु सुठो न हूंदो आहे। किताब थींदो कोई बि इन समय जेतिरो तव्हां सभिनि खे अॻियां वधाईंदो न, अरे वाह ॾाढो सुठो आहे, हा करो करो, सिर्फ़ु ॿाहिरां न, हिन अंदरां तव्हांखे जलन थी कयूं, ॿाहिरां चओ कि मूंखे त मिलियो न, हिनखे मिली वियो। हर हिक जी पंहिंजी पंहिंजी क़िस्मत, हर हिक जो पंहिंजो पंहिंजो भाग्य, हर हिक जा पंहिंजे पंहिंजे कर्म, कर्मनि अनुसार ई असांजो भाग्य ठहींदो। तव्हां जीअं कर्म करे आया आहियो या हाजी करो था, हुन अनुसार तव्हांजो भाग्य ठहे थो। हुननि पंहिंजा कर्म जीअं कया हुनजे अनुसार हुननि जो भाग्य ठही करे आयो आहे, त असांखे हुननि सां जलणो न खपे, असांखे हुननि जे जीवन में विघ्न न विझणो खपे, परेशान न करणो। छा फ़ाइदो बाबा चवनि था, अॼु कोई सुठो कमु करे थो, कोई जीवन में अॻियां वधे थो, त असां हुनखे टंग पकड़े पीछे पुठियां खीचूं या हुनखे किराइण जी कोशिशि करूं, हिन सां फ़ाइदो छा थींदो। चलो तव्हां नथा करो त हुनखे बि नथा करण ॾियो, लेकिन अॼु तव्हां हुनखे किरायो, हुनखे पुठियां खीचियो, त तव्हां जीवन में अॻियां वधंदो। तव्हां वटि जो आहे हुनखे ॾिसी करे जीवन में अॻियां वधो, ॿियनि खे किराइण ऐं ॿियनि खे पुठियां खीचण में टाइम वेस्ट छो था करो। भई अॼु तव्हां हुनखे किरायो, अॼु तव्हां हुनजी टंग खीची, तव्हांखे त मिलंदो न, तव्हांखे मिलंदो। अॼु तव्हां कंहिंखे ॾिसो भई ईअं थी करे ईअं थी करे, मूंखे त मां त नथी करे सघां, ईअं तव्हां हुनजे टंग खीचिया या हुनजे लाइ उल्टो सुल्टो चए या हुनखे कुझु ईअं किराइण जी कोशिशि करे जंहिंसां उहो कमु न करे, त उहो कमु तव्हांखे मिली सघंदो आहे। अगरि मिली बि हो त तव्हांजी संतुष्टता न थींदी, छीने करे वरितो न, सहज मिले तो दूध बराबर, मांगे वरितो त पाणी थियो, और छीने वरितो त रक्त बराबर। वो रक्त खे ॾिसी करे सुठो लॻंदो आहे छा? त बाबा ईअं चवनि था हाणे कि असांखे पंहिंजे जीवन में खुद जो नेचर ॾिसो, खुद जी इच्छा ॾिसो, खुद जी सम्झ ॾिसो। हाणे कोई अगरि कंहिंखे सम्झ आहे सिर्फ़ु घर में रोटी ठाहिण जी, ऐं उहो चाहे मां डॉक्टरी जो कमु करां, त हुन लाइ हुनखे महिनत करणी पवंदी, इम्पॉसिबल न आहे, हू करे सघंदी आहे, हुनखे महिनत करणी पवंदी। कि वो यही सोचती रहे ॾिस मां त घर जी रोटी थी ठाहे त डॉक्टरी जो कमु था करनि, केॾा सुठा आहिनि, ईअं मां घर जी रोटी ठाहे या डॉक्टर जो कमु करनि। पोइ कई माण्हू पोइ हुननि खे जीवन में विघ्न बि विझंदा रहनि, मां त कुझु करे नथी सघां त इहे छो कर। पोइ अहिड़े माण्हुनि जी छा गति थींदी ॿुधायो। अरे तव्हांखे करिणो आहे तव्हां बि सिखो करो, हुनजे जीवन में विघ्न छो था विझो, हुन सां रीस छो था करो, हुनखे जीवन में परेशान छो था करो।
कि माण्हू चईंदा आहिनि कि मूंसां एॾो बुरो थियो, इन्हनि सां बि थिए त पतो लॻे। त ईअं असांजो अगरि सुभाउ आहे, असां में अगरि असांखे नज़र ईंदो आहे हिक ॿिए सां जलण, रीस करण, तेरी मेरी, सभिनि खां सुठो आहे रोज मूं वटि छा छा आहे। जीअं माण्हू किचन में चेक कंदो आहे न, भई अञा छा छा पियो आहे, छा छा वठी अचिणो, ये रोज पंहिंजे जीवन में बि ॾिसो मूंखे पंहिंजे जीवन में छा छा प्राप्ति आहे, मुंहिंजी आत्मा में छा छा गुण शक्ति सम्झ आहे, मूंखे पंहिंजे जीवन में छा कमी आहे। कंहिंखे ॾिसो न, जॾहिं हुन समय लॻंदो आहे लेकिन असां करे न सघंदा आहियूं। अॼु माण्हू चए ॾिसी केॾे वॾे ऑफिस में कम थी करे, न सां रीस करो, न सां जलो, हुनखे किराइण जी कोशिश करो। तव्हां हुन समय अगरि सोचो भई मूंखे त जो खपे उहो मूंखे मिली वियो, हिनखे जो खपे उहो मिली वियो, तव्हां हुनखे एॾी वॾी नज़र सां त ॾिसो, तव्हां पंहिंजे पाण खे बि वॾी नज़र सां ॾिसो न, कि मां घर खे संभालंदी आहियां। घर संभालण घटि ॻाल्हि आहे, रोटी ठाहिण घटि ॻाल्हि आहे। अॼु माण्हू खे रोटी ठाहिण पुॼे नथी, बि त ॿाहिरि बि खाइनि था, ऐं हुन सां ई त शरीर हले। केॾो वॾो कमु आहे न रोटी ठाहिण। परमात्मा जी यादि में रही करे रोटी ठाहे त कंहिंजी बि मन खे शांत करे सघंदा आहे, कंहिंजी बि कोई बि बीमारी खे ख़तम करे सघंदा आहियो शरीर जी। परमात्मा खे यादि करे रोटी ठाहियो, खायो त तव्हांजे शरीर मां ई सभु बीमारियूं ख़तम थी वेंदियूं। हिन में निश्चय खपे न। ऐं अगरि तव्हां सोचो, सम्झो तव्हांखे हुन ऑफिस में जॻह मिली बि वई, लेकिन तव्हांखे मज़ो ई न ईंदो, छो जो तव्हांजो नेचर ई आहे ईअं घर जे लाइ कमु करणु। उहो त ॾिसी करे थोरो सो लॻो कि हा भई मां बि करां, लेकिन अगरि तव्हांजी उहोई ॾिसो माण्हू जो ॿाहिरि धंधो या नौकिरी धंधो कंदो, हुननि जो टाइम केॾो फिक्स हूंदो आहे न, वो पंहिंजे जीवन में ॿियो कुझु करे सघंदो आहे। जॾहिं चाहे सुम्हे, जॾहिं चाहे नाटक ॾिसे, ऐं घर वारा जेका कमु कनि हुननि जी लाइफ केॾी सुठी आहे। सुबुह जो बाक़ी थोरो जल्दी उठणो पवंदो, बाक़ी समय त जॾहिं कम फ्री थिए, जेतिरे समय बि सुम्हो, खाओ पीओ, जॾहिं बि चाहे जो करो, खाओ पीओ, मौज करो। अहिड़ी लाइफ नौकिरी धंधा वारनि करण जी थी सघे त ॾिसो हर हिक कम में फ़ाइदो, कोई बि कमु नंढो वॾो न थींदो। असांखे कंहिंसां रीस बि न करणी आहे ऐं दिखावो बि न करणो। असांखे सदा परमात्मा जी छाया में रही करे जो परमात्मा असांखे कार्य चए थो असांखे उहो दिलि सां करणो। बाबा चवनि था ट्रस्टी थी करे रहो। परमात्मा असांखे चवनि था कि तव्हां ट्रस्टी थी करे कमु करो। मुंहिंजो कमु सम्झी करे न करो, मुंहिंजो इहो कमु आहे ईअं न सम्झो, खुद खे ट्रस्टी सम्झो। ट्रस्टी अर्थात मूंखे भॻवान कमु ॾिनो अथई कार्य करण लाइ, जिम्मेवारी हुनजी आहे, मुंहिंजो कुझु न आहे। मूंखे बसि हुनजी सिखाए अथई ईअं करणो आहे मां कंदमि। त बाबा चवनि था कि ट्रस्टी थी करे रहंदा न त ईअं सभिनि खे ॾाढी ख़ुशी थींदी आहे कि हा भई ॾिस केॾो सुठो कमु थो करे। छो करम करावण वारो बाबा हूंदो आहे त असां द्वारा कर्म बि ॾाढा सुठा ॾींदा। त बाबा चवनि था कि हाणे सदा ख़ुदि खे आत्मा सम्झी करे बाप खे यादि करे हर कर्म करो ऐं कॾहिं बि जीवन में हारो न, हिम्मत न खवाए, पंहिंजी दिलि नंढी न करो, दिलि शिकस्त न करो। बाबा चए थो हर हिक खे सम्मान ॾियो त उहो तव्हांखे बि सम्मान ॾींदा। नंढे वॾे सभिनि खे असांखे सम्मान ॾियणो खपे। सम्मान ॾियण सां नंढो वॾो न थी वेंदो। अॼु चाहे ससु आहे हुन नुंहंनि खे बि सम्मान ॾियो, नुंहं ससुनि खे बि सम्मान ॾियो।
पुत्र दोतरा वॾनि खे संभालंदा आहिनि, वॾा नंढनि ॿारनि खे बि सम्मान ॾे। हीअं नहीं त ॿार हुन सां कीअं बि ॻाल्हायो, हिकु डांटो मारो। पर सोचो तव्हांजी अहिड़ी ॻाल्हि कोई असां में हूंदो न अहिड़ो अहिड़ो स्वभाव संस्कार, त असां ई पंहिंजो कोई अहिड़ो स्वभाव संस्कार जंहिंजे लाइ असांखे रोज़ कोई न कोई सम्झाए थो, त तव्हांखे उहो डांटंदो मारंदो? हीअं त न थींदो न भई, केर बि वॾे खे सम्झाईंदो त खुद खे शांत करे ई सम्झाईंदो। ॿारनि वांगुरु थोड़ी सम्झाइजे, ॿारनि खे माण्हू कुझु सम्झाईंदो आहे, हिकु बार न कयूं वरी ॿिए बार करण लॻी वेंदो त चईंदो न कि तोखे सम्झायो न ईअं न कर। पोइ तव्हां बि अगरि हीअं करो त तव्हांखे कोई डांटे वॾनि खे कि तोखे सम्झ कोन थी, तोखे चयो ईअं कर, त माण्हू भॼी वञे घर में। न अॼुकल्ह कोई ॻाल्हाए सघंदो, वॾा वॾनि सां ॻाल्हाइनि त लड़ाई झगड़ो थी वेंदो, घर मां हली वञे। पर त नंढनि सां ईअं कीअं था ॻाल्हायो? छोजो उहे नंढा आहिनि, कुझु ॻाल्हाए न सघंदा आहिनि, चई न सघंदा आहिनि। अॼु नंढा बि अहिड़ा ख़राब कम छो कंदा आहिनि, भॼी छो वेंदा आहिनि? अॼु नंढा बि उल्टो सुल्टो जवाब छो ॾींदा? छोजी वॾा उन्हनि जी रिस्पेक्ट न कंदा आहिनि, छोजी वॾा उन्हनि सां सुठी रीति सां ॻाल्हाइनि। त इन करे भाउ सोचो सभिनि खे सम्मान ॾियण जी आवश्यकता आहे हिन समय। ॿियो भाउ सोचो कोई बि अगरि कंहिंखे सम्मान ॾींदो आहे न त हू कंहिंजो बि अपमान न करे सघंदो, छोजी हुनखे सदा यादि ईंदो अथसि कि भई असांखे सभिनि खे सम्मान ॾेई करे हलणो, त उहो कंहिंजो बि अपमान न कंदो। नंढे वॾे सभिनि खे सम्मान ॾियणु, सम्मान ॾियण जो रिकॉर्ड रखिणो आहे। बाबा रिकॉर्ड रखंदा आहियूं न, भई मां ईअं कमु कयो, एतिरी बार कयो, ईअं पंहिंजो रिकॉर्ड ठाहियो कि मां केतिरी बार सभिनि खे सम्मान ॾिनो। अच्छा मिठी मिठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनी रूहानी ॿारनि जी नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते वरदान। तव्हांजी हिम्मत जे आधार सां उमंग उत्साह जे पंखनि सां उड़ण वारा श्रेष्ठ तकदीरवान था। बाबा चवनि था कि कॾहिं कुझु बि थिए लेकिन पंहिंजी हिम्मत न छॾणी आहे। ॿियनि जी कमज़ोरी ॾिसी करे स्वयं दिल शिकस्त न थियणो असांखे। पतो न असांजो बि हीअं न थी वञे, अहिड़ो संकल्प कॾहिं बि असांखे न करणो। तकदीरवान आत्मायूं कॾहिं कंहिंजे प्रभाव व आकर्षण में पंहिंजी स्थिति खे हेठि न लाहींदो। उहो सदा उमंग उत्साह में उड़ण जे कारण सेफ थींदो। मतलब जेके जो करण जो उमंग उत्साह हिन जॻह कोई बि अहिड़ो प्रभावशाली एॾो आकर्षण करण वारो कोई अची वञे त बि उहो सदा चईंदा कि न मूंखे त इहो कमु पूरो करणो पहिरियों पंहिंजो, हुनखे कोई बि हेठि न लाहे सघंदो, उहो सदा चईंदी आहे। त पुठियां जी ॻाल्हियूं उहा कमज़ोरी जी ॻाल्हियुनि सोचदा आहिनि, ॾिसंदा आहिनि। पुठियां ॾिसण अर्थात रावण खे सॾु कर। अॼु हिन सेकेंड खां पहिरियों जो बि ॻाल्हियूं थी न सभु बाबा खे ॾेई असांजो ॿियो सेकेंड नयो हुजणो खपे। वरी हुन सेकेंड अगरि की ॻाल्हि थी त उहो बि बाबा खे ॾेई। हिन सां छा थींदो कि असां कॾहिं बि पुठियां जी ॻाल्हियूं, कमज़ोरी जी ॻाल्हियूं पुठियां ॾिसंदा, पुठियां ॾिसंदे हुए बि न ॾिसंदा।
अगर असां ॾिठो पुठियां पुराणी ॻाल्हियूं सोचियूं त रावण सां विकार बुरायूं अची वेंदा। छोकी पुठियां जी ॻाल्हियूं सोचे सोचे माण्हू दुखी थी वेंदो आहे या माण्हुनि जो क्रोध वधी वेंदो आहे। ॾिसो न मूंखे ईअं चई हाणे त मां ज़रूर हुन सां बदिलो वठंदमि। स्लोगन आहे हर हिक जी राय खे सम्मान ॾियण ई सम्मान वठणु। सम्मान ॾियण वारा कॾहिं बि अपमान न करे सघंदा आहिनि। बाबा चवनि था हर हिक जी राय खे सम्मान ॾियण ई सम्मान वठणु। सम्मान ॾियण वारा कॾहिं बि कंहिंजो अपमान न करे सघंदा। ओम शांति। बाबा खे यादि करो।